नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे फैज़गंज खां ख़बर ॾींदा हलूं त भंगो भेण लॻ ॻोठ फलोरी जे रवासी ॻोठाणन पीराणो राजपर सरवर राजपर खादिम राजपर रियाज़ सोबान रहीम बख़्श ऐं ॿियनि एहतजाज कंदे दायो आहे त इलाइक़े जे बासर वॾेरे मेहर राजपर ख़ालिद राजपर लतीफ़ राजपर मेहर राजपर ऐं ॿियनि असांजो जीअण जंजाल करे छॾियो। ॼाणियल जवाबदार बासर हुजण करे पुलिस कुझु बि नथी करे। हिननि चयो आहे त बासर असांजे घरनि खे बाहियूं ॾेई साड़े छॾियो। हिननि चयो त ॼाणियल बासर असांजा 2 एकड़ ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था। हिननि चयो त असां इलाइक़े जे मौजूद शख़्सियतनि तोड़े आला अमलदारनि वटि बि दांह खणी विया आहियूं, पर को बि असांजी दादरसी करण वारो न। हिननि चयो त फैज़गंज पुलिस वटि असां पिणु दांह आहियूं, पर पुलिस बि असांजो केस नथी वठे। हिननि आला आयुक्तनि खां मुतालबो कयो त असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।